नाज़रीन, सांगड़ में समाजी तंजीमन पारां माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तूं ऐं सिंध सूबे जे पाणीअ जी पॉलिसी बाबति हिक ॾींहं जो अवामी मेड़ाको मुनक़द कयो वियो। वधीक तफ़सील अब्दुर्रहमान जी हिन रिपोर्ट में। सांगड़ समाजी तंजीम आक्सफ सहकार सां हिक ॾींहं जो अवामी मेड़ाको बुधवार माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तूं, सिंध सूबे में पाणी मुतलिक़ पॉलिसी सांगड़ जे मक़ामी होटल ते मुनक़द कयो वियो, जंहिंमें ज़मींदारनि, आबादगारनि, ज़रायत, पाणी जे माहिरनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाननि, एग्रीकल्चर कामर्स ऐं वापारी यूनियन जी अॻुवाण, मर्द तोड़े औरत अॻुवाननि जी 80 खां नुमाइंदनि शिरकत कई, जंहिं धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त के असांजा ख़दशात आहिनि, असांजो कमु असां आवाम जा ऐं प्रॉब्लम, हक़ीक़ी प्रॉब्लम असां उन्हनि जे साम्हूं ज़रूरु रखूं। सिंध वाटर पॉलिसी के मुतालिक आगाही फराहम कर सकें अपने टेलेंट फार्मर्स को, अपनी उन खवातीन जो किसान हैं, वाटर एसोसिएशंस को, हमारी बिजनेस कम्युनिटी को, कि किस तरह से वाटर की इंतज़ाम कारी सिंध में की जा रही है। क्लाइमेट चेंज जा असर जेके एग्रीकल्चर ते स्पेशली ॻाल्हि जी आहे, असांखे माहौलियाती तब्दीली जो असर खां वाक़ुफ़ु थियणो पवंदो ऐं हंगामी बुनियादनि ते कमु करणो पवंदो। इन्हनि तमामु आयल महिमाननि खे भलीकार कयूं था ऐं थोरा मञिया। वधीक इन्हनि चयो त सिंध हुकूमत तरफ़ां पाणी जी पॉलिसी 2024 जो अचणु ऐं कैबिनेट खां मंज़ूर थियणु तमामु बहितर क़दम आहे। कैमरामैन टीम सां गॾु रहमान बुर्दी, धरती टीवी न्यूज़, सांगड़।